अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम्स से गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। मलीर में सकाफ़ती दिहाड़े के मौके ते मलीर के माग नाराथर जबल ते मलीर ज़िले के मरकज़ी सकाफ़ती तकरीब अवामी प्रेस क्लब मलीर पाकिस्तान खास के लिए ताद ए सोर सोसाइटी मलीर तरफा मल्हाई वही। उन खां अॻु अवामी प्रेस क्लब मलीर खां नाराथर जबल ताईं सकाफ़ती रैली कढी वही। तकरीब की शुरुआत लतीफ़ जी वाईअ सां कई वही। मलीर के ज़िले के पुठिते पयल ॻोठनि सां वास्तो रखंदड़ बासलियत नौजवान रमज़ान जोखियो, नसीर जोखियो, मुनीर जोखियो, वकार अहमद अहमद नूर बलोच जन कमीशन की टेस्ट ए लेक्चरशिप में कामयाबी हासिल कई। तंजे मान ए पुरवकार आजियां तकरीब कई वही। कामयाब उम्मीदवारनि ते गुलन की वर्खा ए अजरक जा तोहफ़ा ॾेई मिठाइयूं विरायूं वयूं। उन मौके ते तकरीब में आयल मलीर ज़िले के मुख्तलिफ़ इलाइक़नि खां सियासी समाजी कारकुननि की वॾे तादाद में मौजूदगी हुई। तकरीब में आयल मेहमाननि समाजी अगवान खलील साजिद गुलाम जोखियो, इंडिजीनस राइट अलाउंस के अगवान हफीज़ बलोच, ज़फ़र हमीद बलोच, सिकंदर जोखियो, अहमद अशरफ, अली कलमती, असगर सलेमान, काजी गनी, एडवोकेट मूसा कोलाची ए बियन अजरकन जा तोहफ़ा विराया वया। उन मौके ते फ़नकार शफ़क़त शेख उर्फ़ सूरज सिंधी क़दीम बलोची गीत गाए माण्हुनि खे झुमाए छॾियो। जॾहिं त ज़हूर चंग ऐं मोरो गाई फ़न जो मुज़ाहिरो कयो। आख़िर में करारदादू मंज़ूर कंदे मुतालबो कयो त कराची के तारीख़ी ज़िले मलीर में नाराथर ऐं हिते जे मौजूद क़दीमी क़ब्रिस्ताननि ऐं मुख़्तलिफ़ मागनि खे आसार क़दीमा जी लिस्ट में शामिल करे संदसि तहफ़्फ़ुज़ लाइ खेनि क़दम खयां वञनि। फिर ताज जिलानी दुनिया में ना भी सिंध आ, सिंध दुनिया में नालो आ, अचो ता मल्हायूं ॾियारो, जिए सिंध जिए अवाम। धरती मीडिया न्यूज़ नेटवर्क।